कहिड़े नंबर ते पैदा मां पहिरें नंबर ते। अच्छा तव्हां माशाल्लाह पहिरें नंबर ते आहियो जी। अच्छा तॾहिं ई तव्हां उहो जेको इंटरनलाइज़ कयो आहे हिकिड़ो सॼो पंहिंजी माउ सां वधीक माना वेझा रहिया आहियो तव्हां ऐं हुनजो उहो त मूं इहो बि बयानु कयो त उनजो हिकिड़ो परे हुजणु जेके पेकाणा परे हुया पेकाणा जेके हा परे हुआ उनखे बिल्कुलु नफ़सियाती तौर उनखे बीमारी ताईं वठी विया ईअं जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पस मंज़र आहे हू औरत जे हवाले सां हू घणो हुन औरत खे ॻायो आहे छाकाणि त हुनजी माउ जेका हुई उहा सैयदज़ाद घराणे मां न हुई ऐं उहा उनखे क़बूल न कयो वियो त इन हवाले सां मूं महसूसु कयो त माउ जी उहा मज़लूमियत आख़िर छो मां सम्झां थो त पोइ मूं वटि इहो अहसासु पैदा थियो मूंखे जेके चाचाणा हुआ घटि पाईंदा हुआ मामाणा वधीक पाईंदा पर मामाणा त तव्हां खां दूरि हूंदा हुआ जॾहिं बि ईंदा हुआ या मां 1978 में उनजो उहो माउ जो उहो दर्द महसूसु करे अकेले सिर बिना कंहिं चाचे वारनि या बाबा वारनि खे ॿुधाइण जे अम्मा खे मां होॾां वठी वियोसि ऐं उनखां पोइ उनजी उहे जेके उदासियूं उहे तकलीफ़ूं उहे ख़तमु थी वियूं जेको मुंहिंजे ख़ानदान जे रिवायतुनि जे ख़िलाफ़ु हो इंतिहाई तमामु वॾो ऐं ॻरो क़दमु हो पर मूं इहो उन तकलीफ़ुनि खे महसूसु कंदे हो शायदि इहो ई अहसासु हो जीअं तव्हांखे एॾो हसास ठाहियो ऐं इहो त असांजो हिकिड़ो अलॻि आहे गुफ़्तगू थी वेंदी त तव्हांजे ड्रामनि जे हवाले सां ॻाल्हाइजे त उन में बि हिकिड़ी औरत जी पीड़ा ऐं दर्द खे जेको तव्हां बयानु कंदा रहिया आहियो पर असांखे तव्हांजे नंढपण सां ई हवाले सां ई ॻाल्हाइणो आहे हिकु त तव्हां नंढे हूंदे खां सहमियल हुया त इन हवाले खां त तव्हां जूं शरारतूं बि जेका हिकिड़ी ज़िंदगीअ में थींदियूं हिसो आहिनि नंढपण जूं उहे बि कोन रहियूं मां शरीर घटि रहियुसि जेकॾहिं शरारत थी अगराई थी त उन जो जेकॾहिं का मज़ामत जे हवाले सां का शरारत थी वई हुजे पर मूं शरारत तमामु मूंखे ज़हन में न उन सां की तव्हांखे नख़रा या जीअं ॿार कंदो आहे पंहिंजी माउ सां हुन जो हमेशह मां दुआ जो या मोहबतुनि जो उहो हिकिड़ो छामरो आहे जेका हमेशह मूंखे अॼु बि उहे मोहबतूं उहे इज़तूं मिलनि थियूं दुआऊं मिलनि थियूं हुन सां मुंहिंजी ईअं मां सम्झां थो त मां हुनजो नंढो भाउ आहियां औलाद आहियां पर माना हिकिड़े दोस्त साथी जी हैसियत में मां हुनजो मुंहिंजो हमेशह मुंहिंजो ख़्यालु रखियो आहे ऐं मूं हमेशह ॿियनि फर्दनि जी भेट में इहा सिधी ॻाल्हि मां चवां थो हुनजो तमामु घणो ख़्यालु रखियो आहे ऐं मां सम्झां थो त उन जूं उहे महिरूमियूं उनजो उहो प्यारु उनजो उहो उत्साह ऐं उत्साह जेको मूं में आयो त मां कुझु थियां या ही जेके महिरूमियूं आहिनि इहे छो आहिनि ऐं हुजण ऐं न हुजण वारी कैफ़ियतुनि मां निकिरी हुजण वारे उन मैदान में अचां जिते निशान तिछे ई सही उहो महसूसु थिए इहो उत्साह ज़ाहिर आहे उनजी होली मां ई मूंखे नसीबु थियो ऐं उन ई मूंखे अॻिते वधण जो असांखे तव्हां पंहिंजे ॻोठ जे हवाले खां ॿुधाईंदा त तव्हांजे मतिलबु हिकिड़ो शऊर तव्हांजो शऊरजण जो सफ़र शुरू थो थिए त उन वक़्तु तव्हांखे कहिड़ी यादगिरियूं आहिनि त तव्हांजो ॻोठ कीअं हुयो हिकिड़ो सादो आम भराड़ी जो ॻोठ आहे छो जो असांजे लाल जे ॻोठ जो पंहिंजो रंग आहे हिकिड़ो हुनजो जोईअ जो जेको असांजो इलाइक़ो आहे हुनजे ॻोठनि जो पंहिंजो हिकिड़ो रंग आहे ईअं ई असांजे जैकोबाबाद जे ॻोठनि जो पंहिंजो माहौल आहे आहिनि त सभई हिकु जहिड़ो बहिराड़ी जो कल्चर पर हिकिड़ी उन में का न का डिफरेंसिस एग्ज़िस्ट कनि था उन हवाले सां हिकिड़ो टिपिकल इन इलाइक़े जे ॻोठ जे कीअं उहो हीअं आहे त मां हिकिड़ी ॻाल्हि अॻु में करे आयुसि त असांजा वॾा माइग्रेट करे आया उनखां पोइ जिते हुननि जो असली ॻोठ आहे उनखां बि वरी हू माइग्रेट करे पंहिंजी यानी मां सम्झां थो त 19वीं सदी जी शुरूआति में जेका 3 नंबर प्लेग जी वॾी बीमारी प्लेग फैली हुई जंहिंमें तमामु वॾा मौत जो तमामु वॾो तइदादु यानी थियो हो त उनखां पोइ उन्हनि उहो पंहिंजो उहो असुलु ॻोठु छॾे बि पोइ असांजो ॾाढा मरहूम हाजी माणिक किंगराणी उहो हुन अलॻि पंहिंजे ज़मीनुनि में ॻोठु ॿधी वेठो उहो हू ॿुधाईंदो हो त उहो ॻोठु हिकिड़ी नए छाकाणि त हींअर बैराज एरिया आहे बैराज एरिया खां अॻु में इहो सॼो इलाइक़ो हिकिड़ो कचो हो ॿियो काछो हो इन में बैराज एरिया न हुई पर बैराज एरिया खां अॻु में उन काछे जे उन नए कुॾणु हू ॿुधाईंदो हो छाकाणि त हू ख़ासि तौर ते काछे जे हवाले सां काछे जी ज़मीन जो जेको आबादीअ जो जेको दारोमदार आहे उहो बरसातुनि ते आहे ऐं मूंखे यादि आहे त मां सम्झां थो त जेको आर्ट आहे जेको फ़न थिए थो उहो फ़न हिकिड़ो तॾहिं वधे थो जॾहिं उनखे हिकिड़ो उत्साह मिले थो उनखे जॾहिं का अहिड़ी शइ मिले थी जंहिंमां हू परवान चढ़े थो त ॾाढा मरहूम
जॾहिं बरसातुनि जी मौसम ईंदी हुई, सावण जी बरसातुनि जी मौसम ईंदी हुई, त हू समह काछे जो हिकिड़ो टिपिकल हिकिड़ो गीत आहे, लोकगीत आहे। समह में सरदार काछो कोॾो असाईंदो हो हा हो। इहा सिट मूंखे अॼु बि यादि आहे त हू कीअं ॻाईंदो हो, कहिड़े स्टाइल में ॻाईंदो हो, हीउ पाण ॻाईंदो हो। इहो हिकिड़ो ख़ुशीअ जो त माना उन वक़्तु उहो ॻोठु एॾो मुंहिंजो मां सम्झां थो कोन्हे जंहिंमें मां, पर जॾहिं बि बारिशूं पवंदियूं हुयूं त उहे मां सम्झां थो त काछो जेको हींअर ताईं सिबी ताईं आहे, मां काछे जे इलाइक़े खे सिबी ताईं सम्झां थो, उन जूं सरहदूं भली घटायूं वञनि त उहो सॼे काछे में बरसाति जी आजा में ख़ुशी में उहो लोकगीत ॻायो वेंदो हो। त मां पाण हुन सां गॾु हुनमें शामिल हूंदा हुआ, शामिल या नंढड़ो हूंदुसि ॾाढा सां गॾु काछे वेंदो बि हुउसि, उहे आबादियूं ॾिसंदो हुउसि, उहे सरसब्जियूं, उहे शादाबियूं जेके हींअर मींहं जे काल मौसम में करे हूंदियूं। वियूं आहिनि, हींअर न रहियूं आहिनि।